बनू में सिक्योरिटी फोर्सिस जी कार्रवाई ब खारजी मारिजी विया। ISPR मूजिब खारजियुनि जी मौजूदगी जे इतला ते इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन कयो वियो। फायरिंग जी रेवट में ब खारजी वहीदुल्ला उर्फ मुख्तियार ऐं आबखाती बमबार मारिजी विया। मारिजी वियल खारजी वटां आबखाती जैकेट, हथियार ऐं बारूदी मवाद अथ। ISPR जो चवणु आहे त वहीदुल्ला 21 फरवरी 2026 ते बनू में आबखाती हमले जो मरकज़ी सहूलतकार हो। वक़्तसर कार्रवाई सां हिक वॾे साने खे नाकाम बणायो वियो। दहशतगर्दनि जे ख़ात्मे लाइ क्लियरेंस ऑपरेशन जारी। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां बनू में सिक्योरिटी फोर्सिस जी कामयाब कार्रवाई ते भेटा पेश। संदसि चवणु आहे त ख़्वारिजी रंग लीडर ऐं आबखाती बमबार जो मारजण सिक्योरिटी फोर्सिस जी पेशेवरानी महारत ऐं बहादुरी जो वाज़े सबूत आहे। अहिड़े वक़्त में जॾहिं पाकिस्तान ख़िते ऐं आलमी अमन लाइ पंहिंजूं सभु तवानायूं इस्तेमालु करे रहियो आहे, तॾहिं दुश्मन दहशतगर्दी वसीले उन्हनि कोशिशुनि खे कमज़ोर करण जी कोशिश करे रहिया आहिनि। ॿाहिरी मुदाख़िलत सबबि थींदड़ दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग जारी रहंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त सिक्योरिटी फोर्सिस ऑपरेशन दौरान पेशेवरानी महारत सां ख़ारजी लीडर समेत ॿियनि दहशतगर्दनि खे अंजाम ताईं पहुचायो। हुकूमत मुल्क मां दहशतगर्दी जी लानत जे मुकमल ख़ात्मे लाइ पुरअज़्म आहे। अमरीकी नायब सदर JD वेंस की अगवानी में वफ़द ॻाल्हियुनि लाइ पाकिस्तान वेंदो। वाइट हाउस उहिदेदार मूजिब स्टीव विटकोफ ऐं जेरेड कुशनर बि JD वेंस सां गॾु हूंदा। ईरानी ॻाल्हियुनि वारे टीम अंगारे ते ॻाल्हियुनि लाइ पाकिस्तान पहुचंदी। ईरानी ॻाल्हियुनि वारी टीम पहिरें मरहले में शामिल मेंबरनि ते ई ॿधल हूंदी। ईरानी पार्लियामेंट जी नेशनल सिक्योरिटी कमेटी जे सरबराह इब्राहिम अज़ीज़ी जो चवणु आहे त ईरान कुझु रेड लाइन्स मुक़ररु कयूं आहिनि, उन्हनि जो एहतराम करणु घुरिजे। मुल्की मफ़ादनि ऐं सलामती लाइ ईरान खे जेको कुझु करणो पियो कंदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी अमरीकी सफ़ीर नेटी बेकर सां मुलाक़ात। पाक अमरीका लाॻापन ऐं ख़िते जी ताज़ी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾेवट। इस्लामाबाद में इरे थियल ॻाल्हियुनि जे ॿिए मरहले लाइ कयल सिक्योरिटी इंतज़ामनि ते बि ॻाल्हि ॿोल। अमरीकी सफ़ीर ख़िते में तकरार घटाइण लाइ पाकिस्तान जी मुख़लिसाणे किरदार जी वाखाण कई। मोहसिन नक़वी जो चवणु आहे त ख़ासि महिमाननि लाइ सिक्योरिटी जा ख़ुसूसी इंतज़ाम कया विया आहिनि। इस्लामाबाद ॻाल्हियुनि जे ॿिए मरहले जी कामयाबी लाइ दुआगो आहे। अमरीकी सेंट्रल कमांड ईरानी सामूंडी जहाज़ ते हमले जी वीडियो जारी करे छॾी। सेंटकॉम मूजिब अमरीकी मेरिन्स ईरानी जहाज़ ते कब्ज़ो करे वरितो। जहाज़ हाणे अमरीकी तहवील में आहे। उन खां अॻु अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप सोशल मीडिया ते जारी पैगाम में चयो हो त हॉर्मुज़ जे अमरीकी नाकाबंदी जी भञकड़ी वार्निंग नज़रअंदाज करण ते ईरान जो जहाज़ कब्ज़े में वरितो वियो आहे। ईरान जी जॉइंट मिलिट्री कमांड अमरीका तरफ़ां ईरान जे वापारी सामूंडी जहाज़ ते फायरिंग खे जंग बंदी जी भञकड़ी करार ॾेई छॾियो। ईरान जी जॉइंट मिलिट्री कमांड मूजिब अमरीका जंहिं वापारी जहाज़ ते हमिलो कयो उहो चीन खां अची रहियो हो। ईरान जल्द ई अमरीकी फ़ौज जी मैरीटाइम ऐं सामूंडी धाड़े जो जवाबु ॾींदो ऐं जवाबी कार्रवाई कंदो। गॾियल अरब इमारात छो इम्कानी माली बहरान खे मुंहुं ॾियण लाइ अमरीका सां राब्तो। अमरीकी रिसाले वॉल स्ट्रीट दावा कई आहे त ईरान जंग वधण जी सूरत में गॾियल अरब इमारात माली बैकअप जो ख़्वाहिशमंद आहे ऐं उन सिलसिले में UAE डॉलर सपोर्ट लाइ अमरीका सां ॻाल्हियूं शुरू कयूं आहिनि। गॾियल अरब इमारात जे सेंट्रल बैंक जे गवर्नर ख़ालिद गुलामा जी अमरीकी अमलदारनि सां अहम मुलाक़ात थी, जंहिं में करंसी स्वाप लाइन ज़रिए डॉलर जी पहुच ते ग़ौर कयो वियो। कराची जे गुलशन मेमार वारे इलाइक़े में शादी जी तकरीब दौरान झेड़ो फायरिंग में 2 ॼणा मारिजी विया। धनी बख्श ॻोठ में शादी जी तकरीब दौरान 2 धुरियुनि में झेड़ो थी पियो। फायरिंग में जलाल गुल ऐं बहराम गुल क़तल, 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस मूजिब झेड़ो ख़त्म थियण बावजूदि ॿिए ॾींहुं हिकु धुर मुख़ालिफ़नि जे घर में वञी फायरिंग कई, जंहिं जे नतीजे में 2 ॼणा मारिजी विया।
नगर पार्कर भरिसां ॻोठ खाकोजी ढाणी जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में उस्ताद मुक़रर न हुजण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। शागिर्दनि शागिर्दियाणियुनि ऐं वालिदैन एहतजाज कयो। फौरी तौर उस्ताद मुक़रर करण जो मुतालबो। अमरीकी रियासत लुजियाना में हथियारबंदनि फायरिंग करे 8 ॿारनि खे मौत जी निंड सुम्हारे छॾियो। परॾेही मीडिया मूजिबि वाक़ियो रियासत लुजियाना जे शहर शेरूपोर्ट में पेश आयो। पुलिस जी जवाबी फायरिंग में हथियारबंद मारिजी वियो। मारिजी वियल ॿारनि जी उमिरि 1 खां 14 सालनि जे विच में ॿुधाई वञे थी। शुरूआती जांच मूजिबि वाक़ियो घरेलू नाचाकी जो नतीजो आहे। मारिजी वियल ॿारनि मां कुझु ॿार हमिलो कंदड़नि जा अज़ीज़ हुआ।